बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर रोशनदीन कौरे जो मौजूब सामूंडी तूफ़ान बाइपर जुआई जे ख़तरे सबब साहिली पट्टी जे रहवासियुनि खे सिंध रेंजर्स जे जवाननि पारां महफ़ूज़ हंधनि ते पहुचाइण जो सिलसिलो जारी। तफ़सील मूजिब सामूंडी तूफ़ान बाइपर जुआई जे ख़तरे सबब साहिली पट्टी जे रहवासियुनि खे सिंध रेंजर्स पारां महफ़ूज़ हंधनि ते पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे। ॻोठ हाजी बहादुर ख़ान लुंड, शादमान लुंड, शेखाणी, घाड़ी, झाजोदल, फज़ल लुंड समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि खे सिंध रेंजर्स जे जवाननि पारां महफ़ूज़ हंध ते पहुचायो वियो आहे। इन मौक़े ते समाजी अॻुवाण ग़ुलाम मुर्तज़ा बजीर चयो त पाक आर्मी ऐं रेंजर्स हर ॾुखे वक़्त में पाकिस्तान जी अवाम सां गॾु आहे। कोरोना वायरस जे दौरान लॉकडाउन हुजे, बरसातूं हुजनि या तूफ़ान हुजनि, पर पाक आर्मी ऐं रेंजर्स जा जवान पंहिंजी जानियुनि जी परवाह न कंदे अवाम जी मदद कई आहे। इहो ई सबबु आहे जो पाकिस्तानी अवाम पाक फ़ौज ऐं रेंजर्स सां इंतिहा जी अक़ीदत रखे थो।